पुराणियूं यादूं औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभिनी दोस्तनि खे अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। शानवाज़ क़ादरी जे तरफ़ां तव्हां सभिनी खे सलाम क़बूल पए। हिकु दफ़ो अव्हांखे पंहिंजे प्रोग्राम में चऊं था भलीकार। अॼु असांजे दरमियान सिंध ऐं पाकिस्तान जा मशहूरु सना ख़ान मुस्तफ़ा ऐं महबूब जा मदाई ऐं महबूब जी शान में नातूं लिखण वारा शाइर मौजूदु आहिनि। सिंध जा मशहूरु नात ख़ान शाइर अलहाज साईं मखणो फ़क़ीर महर हुसैनी। साईं जन जा लख एहसान असांजे प्रोग्राम में शामिलु थिया आहिनि। अलाह साईं खां दुआऊं आहिनि साईं हमेशह शाद ऐं आबाद हुजनि। बिना कंहिं देर जे साईं जन सां गुफ़्तगू जो सिलसिलो शुरू कयूं था। अस्सलामु अलैकुम। वालेकुम अस्सलाम। साईं क़िबला ख़ुशि आहियो? दाऊं शानवाज़ साहब दाऊं। सभ खां पहिरियां साईं तव्हांजा शुक्रगुज़ार आहियूं जो तव्हां असांखे पंहिंजो क़ीमती टाइम ॾिनो। अलाह साईं तव्हांखे आबाद रखे, शाद रखे। वॾी महिरबानी तव्हांजूं। ॿियो साईं सभ खां पहिरियां असां तव्हां खां इहो पुछंदासीं त तव्हां नात ख़ानी जो आगाज़ कॾहिं खां शुरू कयो ऐं उन में तव्हांजा उस्ताद कहिड़ा हुआ, उहो साल कहिड़ो? शानवाज़ साहब जेको मूं नात ख़ानी जो इहो शौक़ु शुरू कयो तक़रीबन 10 सालनि जी उमिरि में। जी साईं। हाजी ग़ुलाम नबी मैसर साहिबु रहमतुल्लाह अलैह जे नातुनि मां मुतासिर हुयुसि। जी साईं। संदनि जूं नातूं पढ़ंदो हुयुसि ऐं उनखां पोइ जॾहिं अॻिते हलियासीं असां पंहिंजा शेर लिखणु शुरू कया। जी साईं। त पोइ रहनुमाई हाजी साहिबु ग़ुलाम नबी मैसर खां वरितीसीं। सुभान अल्लाह। उहे असांजा उस्ताद आहिनि। जी साईं। ऐं उन्हनि जूं दुआऊं, उन्हनि जी दुआउनि सां असां पिया हलूं। जी साईं। अॼु हिन रस्ते सां अलाह ताला मदीने वारे साईं जी हीअ ग़ुलामी वारी वाट नसीब कई आहे। जी साईं। अलाह करे शाल इहो असांजो रस्तो, इहा वाट क़ाइमु दाइमु रहे आमीन। क़यामत ॾींहं ताईं। इन ग़ुलामी में ज़िंदगी गुज़रे, इन ग़ुलामी में मौत अचे। आमीन। नात सभ खां पहिरियां तव्हां कहिड़ी लिखी? सभ खां पहिरीं मां लिखी अदा घर अब्दुल्ला जे जाम मुहम्मद जायो आ। सुभान अल्लाह। जाम मुहम्मद जायो आ, असर वेले आयो आ। अदा घर अब्दुल्ला जे जाम मुहम्मद जायो आ। सुभान अल्लाह। इहा असां पहिरीं नात लिखीसीं। असांजी शाइरी जी शुरूआत इन खां थी। हाजी साहब तव्हां जूं नातूं पढ़ियूं साईं? हाजी ग़ुलाम नबी मैसर। हाजी ग़ुलाम नबी साहिबु मैसर असां जूं नातूं न पढ़ियूं, बल्कि असां उन जूं नातूं पढ़ंदा हुआसीं। अच्छा। हा, बाक़ी असांखे दुआ उन जी हुई। जी साईं। ऐं असांखे जॾहिं उन दुआ कईं, उन जेको आहे सो असांखे फैज़ ॾिनो। उन जेको आहे चयो त भई हाणे तव्हांजी जेको शाइरी जा अंदाज़ या तलफ़ुज़ ऐं काफ़िया रदीफ़ सही आहिनि। जी साईं। त पोइ असां जेको आहे सो बाक़ाइदे हाजी साहिब खां रहनुमाई वठी पंहिंजे कम खे हलायोसीं जो अॼु ॾींहं ताईं पियो थो हले इहो कमु। लिखूं था पिया नयूं नातूं, नवां शेर, नयूं काफ़ियूं, नवां क़सीदा, नवां ग़ज़ल। इहा मदीने वारे साईं जी महिरबानी आहे ऐं कंबर वारे साईं जो करम आहे। मुंहिंजा मुर्शिद करीम आहिनि कंबर वारा साईं, जंहिंजे करम वारी नज़र सां मां हलां पियो ऐं उन्हनि जी नज़र करम सां अलाह साईं मूंखे हलाए पियो। इहा महिरबानी मुंहिंजे मथां मुंहिंजे मुर्शिद करीम हज़रत साईं कंबर वारनि जी। सुभान अल्लाह। तव्हां साईं ख़ुशि नसीब आहियो, हिकु आशिक़े रसूल ऐं सिंध जा जेके शहनशाह मदाई शाइर आहिनि हाजी ग़ुलाम नबी मैसर, उन्हनि तव्हांखे दुआऊं कयूं। ॿी सिंध जी कामिल हस्ती साईं कंबर वारा साईं, उन्हनि जे दर जा तव्हां फ़क़ीर हो। उन्हनि जूं दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि त तव्हांखे लहर लोॾो ई न आहे। बेशक साईं उहे हस्ती आहिनि जंहिंजी तमामु मक़बूल नातूं आहिनि सिंध ऐं पाकिस्तान में। हर नंढे वॾे नात ख़ान ॻए आहे। सरदार साथ ॾेई वञजां ॾुखे सफ़र में, ऐं गौस जा मुरीद गम न कर, कंहिं बि मुश्किलात में मगर, ए दिलि एॾो तड़प न रोई, इंशा अल्लाह मोटी हलबो मदीने। माशाअल्लाह साईं जन कंहिं बि तारीफ़ जे मोहताज न आहिनि। साईं जन पंहिंजो पाण तारीफ़ आहिनि। मौला पाक साईं खे हमेशह शाद ऐं आबाद रखे। आमीन। ॿियो साईं तव्हां जा मार्केट में एल्बम घणा आयल आहिनि?
साईं जंहिं वक़्तु दौरु हुयो एल्बम जो जी साईं। उन वक़्तु मां सम्झां त 100 जे क़रीब हुया या 100 थी वञा जी साईं। नंबर वाइज़ 1 2 3 4 5 6 अहिड़े तरीक़े सां। जी साईं। बाक़ी उहे कंपनी वारा 5 एल्बम जा 5 नंबर ॾींदा हुआ। जी साईं। बाक़ी सीरियल वाइज़ मां ईअं सम्झां थो 100 नंबर थी विया। अच्छा साईं। 100 नंबर। वाह वाह माशाअल्लाह। वरी उन खां बाद में जो उहो सिलसिलो ख़तमु थी वियो कंपनियुनि वारो, ऐं अॻु में त असांखे पैसा ॾींदा हुआ उहे। जी साईं। लखे रुपया ॾींदा। हींअर जेको आहे सो चऊं था असांखे केसर कयो त असांखे चवनि था पैसा ॾियो। हा साईं। उहो असांजो रूह नथो चए। शाहनवाज़ सची आहे तोसां ॻाल्हि इहा थी सम्झे। हाणे हथों नहीं कीअं असां जेको आहे सो इहो नातू पढ़ूं या कीअं असां रिकॉर्ड करायूं, इन करे जेको आहे सो सोशल मीडिया जो दौरु आहे साईं। जॾहिं खां USB मेमोरी कार्ड आयो त कंपनियूं बंदि थियूं। कंपनियूं बंदि थियूं, सफ़ा ख़तमु थियूं कंपनियूं। कंपनियुनि वारा छोला पिया हलाइनि। हा साईं। के पकोड़ा पिया खपनि, के बर्गर। के पिया जो अलाह जी महिरबानी आहे असां मुस्तफ़ा जे असां सदके हलूं मदीने पिया। वारे साईं जे सदके पिया इज़त सां हलूं था। बाक़ी कंपनी वारा जेको आहे पंहिंजी जाइ ते पहुची विया आहिनि। सही। जाॾो आया होॾे वरी वापसि विया। सही साईं। तव्हांजा नात ख़ानी में शाइरी में शागिर्द तक़रीबन घणा हूंदा? तक़रीबन 100 जे क़रीब आहिनि। अच्छा साईं। हा माशाअल्लाह माशाअल्लाह। माना सिंध बलोचिस्तान में। अच्छा साईं। हा। ॿियो साईं तव्हां महफ़िलूं कहिड़नि कहिड़नि शहरनि में कयूं आहिनि? शाहनवाज़ साहब तक़रीबन सिंध जो त को शहर अहिड़ो हूंदो जेको मां न पहुतो वञा। बाक़ी अंदाज़ मुताबिक़ हर शहर में प्रोग्राम थिया आहिनि ऐं महफ़िल मिलाद जा प्रोग्राम अटेंड कया आहिनि। उनखां अलावा बलोचिस्तान, सिब्बी, टाडर ऐं कोटिया ताईं इहे प्रोग्राम सॼा आहिनि शहरनि में कया आहिनि। ख़ोज़दार, मस्तूंग, इहे जेको बलोचिस्तान जा शहर आहिनि। उनखां अलावा सादकाबाद ऐं लैया, रहीम यार ख़ान, खानपुर कटोरो, माना पंजाब जेको एतिरनि इन्हनि शहरनि में जेको आहे सो प्रोग्राम कया आहिनि। बाक़ी सिंध जा त शहर हाणे पंहिंजा आहिनि, पिया था हलनि, पिया था कयूं प्रोग्राम। तव्हां फ़क़ीर माण्हू हर कंहिं सां तव्हांजो अहिड़ो लहजो आहे जो माण्हू तव्हांखे जीअं में जायूं ॾियनि था। जीअं तव्हां तव्हां खां वधीक तव्हांजो वॾो बिरादर साईं कलंदर बख़्श माशाअल्लाह। उन असांखे लख इज़तूं ॾिनियूं ऐं टुक वारी रिलीफ असांखे ॾिनी माशाअल्लाह। अलाह साईं उन जी क़बर जे मथां लखे करोड़ रहमतूं नाज़िल फ़रमाए असांजो दुआऊं आहिनि। ॿियो साईं तव्हांजी नात ख़ानी खां अलावा कहिड़ी मसरूफ़ियत आहे? शाहनवाज़ साहब मुंहिंजो भाउ जेको मरहूम कलंदर बख़्श हुयो न, वॾो आशिक़ रसूल हो। जी साईं। ऐं महिमान जी एॾी ख़िदमत कंदो हो, एतिरी ख़िदमत कंदो हो। जी साईं। उहा जाइ न लहंदो हो जिते महिमान खे वेहारे। वाह वाह। ऐं उन्हनि जे तवसल सां ऐं उन्हनि जे मुहबतुनि सां असां जेको आहे सो अञा वधीक एॾे क़दम वधायोसीं। जी साईं। नात ख़ानी जे हिसाब सां या काफ़ियुनि कलामनि जे हिसाब सां। जी साईं। अलाह ताला उनखे जन्नत अल फिरदौस में आला मक़ाम अता फ़रमाए। अलाह ताला कलंदर बख़्श खे जन्नत अल फिरदौस में आला मक़ाम ॾे संदसि क़ब्र जन्नत जे बाग़नि में बाग़ बणाएसि। क़ब्र जे मथां किरोड़ रहमतूं रब नाज़िल फ़रमाए। शाहनवाज़ साहब मूंखे मदीने वारे साईं जे सदके नौकिरी हुई, मां रिटायर थियो हुन मां। अच्छा। क्लार्क एजुकेशन में। अच्छा। 11 स्केल में रिटायर थियो आहियां। हींअर मूंखे पेंशन मिलंदी आहे। जी साईं। ऐं बाक़ी जेको आहे नात ख़ानी जा प्रोग्राम जहिड़े तरीक़े सां हलनि पिया। ॿियो साईं जेके अॼुकल्ह जा नौजवान नात ख़ान आहिनि या नौजवान शाइर आहिनि, उन्हनि जे बारे में तव्हां छा चवंदव? जेके तव्हांजे दौर जे नात ख़ानी या शाइरी अॼुकल्ह तव्हां ॾिसो था, के त अहिड़ा नात ख़ान आहिनि काफ़ी माण्हुनि जी शाइरनि जी शिकायत हूंदी आहे या आख़िरी मिसरो कोन पढ़ंदा आहिनि या शाइर जो नालो चोरी कंदा आहिनि, उन्हनि जे बारे में छा चवंदा? इहो तक़रीबन असांजा शेर बि चोराए था वञनि। जी साईं। मां उन नात ख़ान जी ख़िदमत में इहो अर्ज़ु रखंदुसि त बराए महिरबानी इहो कमु छॾे ॾियो। जेकॾहिं तव्हांखे इहो कमु करिणो आहे त पोइ अलाह ताला खां इहा दुआ घुरो त अलाह साईं असांखे इहा ॾात अता फ़रमा त असां बि पंहिंजे हिसाब सां पंहिंजे दिमाग़ मां पंहिंजी दिलि मां अल्फाज़ कढी करे उहे कमु आणियूं। वरन पराई चोरी करणु हाजी साहब ग़ुलाम नबी मैसर साहब बि दाहूं कंदो रहियो त मुंहिंजा लफ़्ज़ चोराए था वञनि। ऐं हिन दौर में हिन वक़्तु बि जेके नात ख़ान असांजा प्यारा भाउर आहिनि उहे ईअं कनि था, पर ईअं करणु सुठो न आहे। इहो चङो अमल न आहे। इन में उनजी बदनामी आहे, उनजी शिकायत आहे। इन में कामयाबी न आहे, उनजी नाकामी आहे। तमामु बहितरीनु तव्हां मैसेज ॾिनो। ॿियो साईं तव्हां पंहिंजे मुर्शिद हज़रत क़िबला साईं कंबर वारे साईं जी सोबत में कॾहिं खां आहियो?
शाहनवाज़ साहब तक़रीबन मूंखे 40 साल थींदा वाह वाह जो मां साईं जी ग़ुलामी में आयो आहियां ऐं मां घोटिकी यानी घर अलीमर खां पंधु बि साईं जी दरबार में पहुतमि त मुहबत में वियुसि। वाह वाह 6 ॾींहं मूंखे पंध में लॻा, हल 6 ॾींहं पेर मुंहिंजा सुजी विया ऐं हली न पियो सघां, पर पोइ बि दिलि ईअं चए पई त ईअं गिहलजी बि मुर्शिद जे दर ते वञी वाह 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 किरां बि साईं जे दर ते वञी किरां। वाह साईं वाह। पोइ जॾहिं मां साईं जे दर ते किरियुसि वञी साईं जॾहिं मूंखे ॾिठो तॾहिं मां सम्झां पियो त हज़रत साईं कंबर वारनि खे वॾो मूं ते रहम अची वियो ऐं मूंखे मूं ते एॾो करम कयो, एतिरी मूंसां महिरबानी कयूं जो मां छा ॿुधायां। वाह वाह छा ॿुधायां, उहे राज़ जूं ॻाल्हियूं ॿुधाइण जहिड़ियूं न आहिनि। वाह वाह अलाह साईं कंबर वारे साईं खे ख़िज़री हयाती ॾे, आमीन, आमीन। अलाह साईं कंबर वारे साईं खे तंदुरुस्ती सिहत ॾे, अलाह ताला दरबार हुसैनाबाद क़यामत क़ाइम दाइम आमीन। शाद आबाद रहाए, इन दर जे सदके रब असांजा घर दर आबाद करे। आमीन। ॿियो साईं तव्हांजा के जीअं वाल साहब हूंदो आहे या ॿाहिरि नंढपण खां उहे नात खान या आलमा या तव्हां ई नात खान हुओ? शाहनवाज़ साहब कोई बि असांजे वॾनि में न नंढनि में को नात ख़ान हुयो न हाणे आहे, बसि सिर्फ़ु मां ई उन्हनि जे घर में आहियां। जी साईं। बाक़ी जेका मुंहिंजा नंढड़ा आहिनि हीअ आहे शौक़ु, हा साईं। हीअ शौक़ु आहे, हीअ वरसो न हूंदो आहे, हीअ शौक़ु हूंदो आहे। जी साईं। मुंहिंजा नंढड़ा आहिनि, दुआ कर अलाह ताला उनखे कामयाबु करे, आमीन। पढ़नि था पिया, अलाह ताला उनखे पंहिंजी मंज़िल ते पहुचाए, अलाह ताला असांजा इहे नेक मक़सद पूरा करे। इंशा अल्लाह ताला इहो शौक़ु उहे बि कंदा, उहे बि शौक़ु सां नातूं पढ़ंदा। नंढपण खां इश्क आहे मोहबत आहे, इनशा अलाह साईं उन्हनि खे बि हिन रस्ते ते आणींदो। ॿियो साईं तव्हां खां हिकिड़ो सुवालु आहे त तव्हां हिकिड़ी तनज़ीम जेका खोली आहे नात खान ताद, उन जे बारे में तव्हां ॿुधाईंदा जेके नाज़रीन ॿुधनि पिया त इन जो मंशूर छा आहे, इन जो मक़सदु कहिड़ो आहे, नात खान खे फ़ाइदो इन में कहिड़ो मिलंदो ऐं आवाम खे कहिड़ो फ़ाइदो मिलंदो या हीउ कमु किथे पुॻो आहे? शाहनवाज़ साहब तनज़ीम नात खान इताद सिंध जी साईं। जो प्रोग्राम हले पियो, जी साईं। तक़रीबन हिनखे साल थी वियो आहे, साल में असांखे वॾी अॻुभराई मिली आहे। माशाअल्लाह। हिन प्रोग्राम में मूंसां वधि में वधि जेको ताउन आहे, जेको साथ आहे, उहो उस्ताद अली अनवर चाचर साहिब जो आहे। वाह वाह। उस्ताद जो मक़सदु माना उहो उस्ताद प्राइमरी आहे। जी साईं। ऐं उन्हनि जे ताउन सां, उन्हनि जे तवसल सां असां तमामु अॻुभराई में अची विया आहियूं। जी साईं। अल्हम्दुलिल्लाह हींअर असां 10हों ज़िलो खयों आहे, जेको ज़िलो नवाबशाह। जी साईं। ऐं अञा बि अॻुभरो असांजो क़दम वञे थो पियो। इंशा अल्लाह ताला उमेदु आहे त पूरी सिंध जा ज़िला खणंदासीं। इंशाअल्लाह। हिकु ॻाल्हि, ॿिए नंबर में इहा ॻाल्हि त असांजे इन जो तनज़ीम नात खान इताद सिंध जो मंशूर इहो आहे त असांजा जेके नात खान पोइते पियल हुआ, हिक ॿिए खां परे हुआ, उन्हनि खे हिकिड़ो प्लेटफॉर्म ॾिनो वियो आहे त उहे हिकिड़े प्लेटफॉर्म ते रहनि ऐं पाण में मुहबत कनि, पाण में प्यारु रखनि ऐं ॿिए नंबर में हिक ॿिए सां पंहिंजे ॾुख सूर में हिक ॿिए खे कमु अचनि। उनखां अलावा नात खाननि जे लाइ ॿियो घणो कुझु सोचियो आहे त भई अॻिते हली असां जेको सरकार खां इन नात खाननि जे लाइ ज़रूरु बिल ज़रूरु वज़ीफ़ो वठंदासीं त छा रागिन जे लाइ वज़ीफ़ा आहिनि, फ़नकारनि लाइ भला नात खान त ॾोह न कयो आहे न। हा, नात खान जो त अञा दर्जो मक़ाम मथे आहे जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तारीफ़ करे थो पियो। उन लाइ ज़रूरु असां हिकिड़े ॾींहुं मुतालबो ज़रूरु सरकार जे ॾाढो रखंदासीं त हाणे असांखे पंहिंजा हक़ ॾिना वञनि। वाह 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 वाह। जॾहिं असांजी घणाई थी वई ऐं जॾहिं असां मज़बूत थींदासीं, जॾहिं असां पंहिंजा प्रोग्राम पुख़्ता करे वेंदासीं, इंशा अल्लाह ताला उमेदु आहे त उन महिल असां सां सरकार बि सहकार कंदी ऐं असां नात खाननि खे पंहिंजो ज़रूरु इहो उजूरो वठराए ॾींदासीं। इंशा अल्लाह इंशा अल्लाह। ॿियो साईं इन में अगरि को शामिलु थियणु चाहे तव्हांजे जेका आहे हीअ त उन में कीअं थींदो शामिलु? हाणे हिकु त नात खान जेको आहे, नात खान जे लाइ असां उहिदा रखिया आहिनि। जी साईं। ज़िले लेवल ते, तालुके लेवल ते, यूसी लेवल ते। बाक़ी जेको उन में असांजे हिन तंज़ीम में अचणु चाहे थो त उहो आशिक़ रसूल उहो मेंबर थी सघे थो पियो, पर जेको इज़त ऐं मान हूंदो उहिदेदार जो, उहो ई इज़त मक़ाम हूंदो मेंबर जो। सुभान अल्लाह। इंशा अल्लाह ताला उनखे बि इहो ई रिलीफ मिलंदो। वाह वाह वाह। तमामु साईं बहितरीनु इहा ॻाल्हि आहे जो जेको मेंबर जो उहिदो हूंदो उहो ई आवाम जो। उहो ई हा, वाह इंशा अल्लाह ताला। मौला पाक तव्हांजी इन महिनतुनि ऐं कावशुनि खे हमेशह शाद आबाद रखे
तव्हां जेका ई मदीने वारे साईं जी ग़ुलामी ॾी रहिया आहियो, अलाह साईं हिनखे तव्हांखे शाद आबाद रखंदो, आमीन। महिरबानी साईं। साईं ॿियो तव्हांखे हिकिड़ो सुवालु कंदासीं त तव्हांजी सभ खां पहिरियां सिंध ऐं पाकिस्तान में मशहूरु नात कहिड़ी आहे, ऐं इहा बि रिक्वेस्ट कंदासीं त असांखे हिकिड़ी नात बि ॿुधायो तव्हांजी जेका मशहूरु नात हुजे। शाहनवाज़ साहब, मुंहिंजी नात ऐ दिल एॾो तड़प न रोई, वाह वाह, इंशाअल्लाह मोटी हलबो मदीने 12 महीने। इहा तमामु पंहिंजे उरूज खे पहुती। सुभान अल्लाह, बच्चे बच्चे जे ज़बान ते इन नात जा अल्फाज़ ॿुधासीं। वाह वाह, इहा मां तव्हांखे नात ॿुधाईंदुसि। सुभान अल्लाह, वाह वाह। चंद मिसरा। अल्लाह अल्लाह अल्लाह, ऐ दिल एॾो तड़प न रोई, अल्लाह ऐ दिल एॾो तड़प न रोई, इंशाअल्लाह सागे महीने मोटी हलबो मदीने, हा 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 मोटी हलबो मदीने। हक अल्लाह 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 अल्लाह, आखिरी एॾी जुदाई वारो अल्लाह, आखिरी एॾी जुदाई वारो, घटि गले पाए विखड़ी वधाए, सूरु समाए सो मंझि सीने, सो मंझि सीने मोटी हलबो मदीने, हा 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 मोटी हलबो मदीने। हक अल्लाह अल्लाह, ला 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 मियां ला, हो अला हो शलबा झपवी अल्लाह, सुभान अल्लाह, पाणी ईद मोहत, पाणी ईद मोहत, पाणी ईद मोहत, पर आऊं भी कुछ अग भरी थियां, मता चवे खान बलोच वो हिन कमीनी मां कुछ न थियो, हो शल भिट वसई लतीफ़ अल्लाह 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 अल्लाह, आखिर एॾी जुदाई वारो, घटि गले पाए विखड़ी वधाए, सूरु समाए सो मंझि सीने, सो मंझि सीने मोटी हलबो मदीने, हा मोटी हलबो मदीने। हक अल्लाह अल्लाह अल्लाह। वाह वाह साईं, वाह वाह, माशाअल्लाह, दिलि बाग़बार थी वई तव्हांजी जेका तमामु पूरी सिंध पाकिस्तान में मशहूरु नात आहे, हर घर में जेका गूंजंदी आहे, ए दिलि एॾो तड़प न रोई, इंशाअल्लाह 12 महीने साॻे महीने मोटी हलबो मदीने। मौला पाक अव्हांखे बार बार मदीने जी हाज़िरी नसीब करे। आमीन। तव्हां पंहिंजो क़ीमती टाइम ॾिनो।
शाहनवाज़ साहब तुंहिंजी वॾी वॾी महिरबानी, तूं पंहिंजे स्टूडियो में घुराए असांखे मान बख़्शो आहे, इज़त बख़्शी आहे। अव्हांजे स्टूडियो में जे मूंखे ॾाढी ख़ुशी हासिलु थी आहे। माशाल्लाह, अव्हांजी महिरबानी, अव्हांजे बिरादर जावेद मुराई साहब जी महिरबानी ऐं अव्हां जूं वॾियूं वॾियूं महिरबानियूं। पुराणियूं यादूं सिंध डिजिटल स्टूडियो हाँ मोरो मोरो में असां आयासीं। मूंसां गॾु उस्ताद हाजी अली उनर चाचर साहब बि आहे, उन सां गॾोगॾु ॿिया बि काफ़ी दोस्त आहिनि। ओ सभिनी दोस्तनि ॾिसी करे ॾाढो ख़ुशी हासिलु कई आहे। असांखे बि ख़ुशी हासिलु थिए थी। असांजूं दुआऊं अव्हां सां गॾु आहिनि। अल्लाह ताला अव्हांजे स्टूडियो खे कामयाबु करे, अल्लाह ताला अव्हांखे कामयाबु करे, अल्लाह ताला अव्हां जूं नेक तमन्नाऊं नेक इरादा पूरा फरमाए। आमीन। आख़िर में असांजे लाइ दुआ अल्लाह साईं मदीने वारे साईं जो वास्तो थी। अल्लाह साईं मुंहिंजा अल्लाह कमर वारे साईं जो वास्तो थी। मुंहिंजा अल्लाह असांजे प्यारे भाउ शाहनवाज़ साहब, जावेद मुराई साहब ऐं ॿिया जेके असां सां दोस्त गॾु आहिनि, उस्ताद हाजी अली नूर साहब ऐं ॿिया तमामु दोस्त, मुंहिंजा अल्लाह सभिनी ते पंहिंजो करम कर। मदीने वारो साईं मेड़ अथई। मुंहिंजा अल्लाह करबला जा शहीद मेड़ थी। मुंहिंजा अल्लाह असांखे कयल ख़ताउनि जी गुनाहनि जी माफ़ी मिले। मौला असांखे पंहिंजे दर जो मुहताज कर, ॿिए जी मुहताजी खां बचा। अल्लाह साईं मदीने जे शहनशाह जो वास्तो थी। असांजा घरड़ा दरड़ा आबाद कर, दीन इस्लाम क़ुरान शरीयत सां। ईद मुहात पाणे ईद मुहात पाणे ईद मुहात पर आम बि कुझु अॻ भरी थियां मतां चवे ख़ान बलोच वो हिन कमीनी मां कुझु न थियो। पुराणियूं यादूं